भारत सिंधु दरिया जो पानी रोकण लाइ मास्टर प्लान शुरू करे छॾियो। लद्दाख में 9 मेगा हाइड्रो पावर प्रोजेक्ट जे मंसूबे जो ऐलान। नाले वारे पानी माहिर इरशाद एच अब्बासी जे ख़त में भारतीय प्लान जो इंकशाफ थियो। भारत जो नओं आबी मंसूबो ज़ख़ीरो करण जी गुंजाइश जे बि भञकड़ी करार। पाकिस्तान में पानी जो वहिकरो रोकण ऐं घटाइण जे हवाले सां संगीन ख़दशा पैदा थी विया। पानी माहिर सिंधु दरिया जे पानी जे मुआइदो ऐं भारत जा क़दम इंसानी बहरान पैदा थी रहियो आहे। जे सिरे हेठि गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस खे ख़त उमाने छॾियो। सुन्नी ताद काउंसिल मखसूस सीटन जे हक़दार नाहे। सुप्रीम कोर्ट में मखसूस सीटन वारे फैसले ते नज़रसानी केस दौरान जस्टिस जमाल मुंदोखेल जा रिमार्क। सुन्नी ताद काउंसिल मखसूस सीटन ते कीअं दावा कई, उनके मखसूस सीटूं कीअं मिली सघनि थियूं। पार्लियामेंट में ईंदड़ जमात में आज़ाद उम्मीदवार शामिल थी सघनि था, पर जेका सियासी जमात पार्लियामेंट में न हुजे उनमें कीअं आज़ाद माण्हू शामिल थी सघनि था। जस्टिस मुस्तरद हिलाली जो सवाल। जस्टिस जमाल मुंदोखेल रिमासनात सुन्नी ताद काउंसिल मखसूस सीटन जे हक़दार नाहे। सुन्नी ताद काउंसिल पार्लिमानी पार्टी ठाहे पई सघे, पर मखसूस सीटन जी हक़दार नाहे। जजिस जी बदलिन में चैन मरहलनि ते अदलिया जी मंजूरी लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट जा जजिस जी बदलिन बाबति अहम आईनी केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्सनात लाॻापियल हाई कोर्ट जो चीफ जस्टिस, जंहिं हाई कोर्ट में जज खे बदली करणो हूंदो आहे, उनजो चीफ जस्टिस बदली थींदड़ जज ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेकॾहिं हिकु मरहले ते बि इनकार थी वञे त बदली मुमकिन नाहे। जेकॾहिं इहो सभु कुझु एग्ज़िक्यूटिव जे हथ में हुजे हा त धार ॻाल्हि हुई, पर हिते अदलिया जे चैन फोरम जी मंज़ूरी लाज़मी आहे। एफपीआर में इंसानी मुदाखलत घटि थियण सां शफ़ाफ़ियत ईंदी। एफपीआर में डिजिटलाइज़ेशन जो अमल जारी आहे। टैक्स इंतज़ामी तबनाई समेत ॿियनि शोबनि में सुधार आंदा पिया वञनि। पघारदार तबिके ते बार घटाइण लाइ क़दम खंया पिया वञनि। हुकूमत पेंशन सुधारनि ते बि कमु करे रही आहे। कर्ज़नि जी अदायगी जो बार घटाइण जी उमीद आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो तक़रीब खे ख़िताब। चयाईं बयाजी शरम में घटिताई जा मईशत ते बहितर असर पिया आहिनि। दुनिया पाकिस्तान जी मुआशी बहितरी जो एतिराफ़ करे रही आहे। दुनिया पाकिस्तान जी मुआशी बहितरी जी रफ़्तार ते हैरान आहे। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी मैंडेट सां पाकिस्तान जो ईंदड़ नौजवान वज़ीर आज़म हूंदो। पीपी हमेशह मुल्क ऐं जमहूरियत जे ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं। पीपी पंजाब में मुतहरिक फ़ाल थी वई आहे। पाकिस्तान आहे त समूरियूं सियासी जमायतूं आहिनि। पाक भारत चिटाण में समूरियूं सियासी पार्टियूं पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठल रहियूं। गवर्नर हाउस लाहौर में सदर आसिफ ज़रदारी सां गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर जी क़यादत में पीपी अटक जी तंज़ीम ऐं टिकट होल्डर जी मुलाक़ात। सदर खे अटक दौरे जी दावत ॾिनी वई। बिटकॉइन माइनिंग ऐं एआई डेटा सेंटर खे तरक़ी हथी ॾियण लाइ 2000 मेगावाट बिजली मुख़्तस करण जो ऐलान। नाड़ीवारी वज़ारत जे बयान मूजिब मंसूबे जो मक़सद इज़ाफ़ी बिजली खे मुनाफ़े वारो बणाइण, हाई टेक मुलाज़मतूं पैदा करण, अरबे डॉलर जी पढ़ी सिड़पकारी खे हथी ॾियण ऐं हुकूमती आमदनी में वाज़ेफ़ात करण आहे। मोहम्मद रग़सेब जो चवणु आहे त स्ट्रेटेजिक क़दम पाकिस्तान जी डिजिटल तब्दीली जे सफ़र में इज़ाफ़ी तवानाई के जिद्दत, सिड़पकारी ऐं आलमी आमदनी में तब्दील करे इक़्तिसादी सलाहियतनि मां
भरपूर फ़ाइदे में मददगार साबित थींदी। साल 2025 जी टी क़ौमी पोलियो रोक मुहिम की शुरुआत। ख़ासि मुहिम पाकिस्तान और अफगानिस्तान में हिकी हलाई पई वञे। मुहिम दौरान पाकिस्तान में 5 वरे खां घटि उमिरि जे 4 करोड़ 50 लख ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारिया वेंदा। ख़ातून अव्वल ऐं PPMNA आसाम ज़रदारी जो चवणु आहे त पोलियो मुहिम जो मक़सदु 4 करोड़ 54 लख ॿारनि खे मूज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ बणाइणु आहे। 4 लख खां वधीक फ्रंट लाइन वर्कर्स घर घर वञी ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारींदा। क़ौमी मुहिम जो हिसो बणिजी पोलियो पाक खां मुस्तक़बिल लाइ किरदारु अदा करणो वञे। ईद उल अज़हा के मौके ते मुसाफ़िरनि खां वाधू भाड़ो वठण ख़िलाफ़ सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायतुनि ते मुहिम जी शुरुआत। IG सिंध मरीनी कमिश्नरनि डिप्टी कमिश्नरनि ट्रांसपोर्ट ऐं ट्रैफिक पुलिस जे आला ऑफिसरनि खे हिदायतूं जारी। शर्जील मेमन जो चवणु आहे त ईद जो मौक़ो पंहिंजनि सां गॾु गुज़ारण लाइ हूंदो आहे ऐं कंहिंखे बि इहो हक़ नाहे त हू अवाम जी मजबूरी मां फ़ाइदो वठे। वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ तुर्त ऐं असराइती कार्रवाई कई वञे। अहिड़नि ट्रांसपोर्टरनि ते ॾंढ, लाइसेंस मौतली ऐं रूट परमिट रद्द करण जा क़दम खंया वेंदा। चोर बरसा कोट शफी मगरियो में माचे पाड़े तां पीरसन जो गोलियूं लॻल लाशत। मक़तूल जे बाबति जमला आहे त नबी बख़्श मगरियो माचे पाड़े ते अकेलो रहंदो हो। राति सां अणसुञातल हथियारबंदनि फाड़ी करे केस क़तल करण बाद फ़रार थी पिया। पुलिस मौसूल पाके जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वधीक ख़बर पवंदी। उबाड़े भरिसां रावती जे कचे मां पुलिस ऑपरेशन दौरान मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब मोहम्मद सलीम आराई 1 महीनो अॻु उबाड़ो भरिसां सोनड़ शाख जे इलाइक़े मां अगवा थी वियो हो। इलाइक़े में मुग़वी जी बाज़ियाबी राजोड़ी कोशिशुनि ज़रिए थियण जा चोबोल। रुस्तम जे कचे में सिंध वेंचर्स ऐं पुलिस जी कार्रवाई। बडोहारी गिरफ़्तार वेंचर्स तर्जमान मौसूल। ऑपरेशन दौरान बदनाम लोहारी मंसूर ऐं मलंग उर्फ मलंगो खानानी के गिरफ़्तार कयो वियो। हथियारबंदनि 19 मई ते फुर जी कोशिश दौरान मज़ाहिम ते गोलियूं हणी वेंचर्स एहलकार हरीश कुमार खे क़तल कयो हो। जामशोरे में फोरुन जी फायरिंग में मारिजी वियल मासूम नींगरी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मार्च ऐं धरणो। मक़तूला सिरा नुहाणी जे वारसनि नुहाणी बिरादरी जे माण्हुनि समेत क़ौम परस्त सियासी समाजी धुरियुनि एहतजाजी मार्च करे SSP ऑफिस आॾो धरणो हयो। अॻवाननि जो मुतालबो आहे त शोरा ॻोठ में 24 ॾींहं अॻु फोरुन जी फायरिंग में मारिजी वियल सिदरा नुहाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं जबल चाड़ू नाइला कियानी भारतीय रियासत सां जुड़ियल चोटीअ ते पाकिस्तानी झंडो फड़काए छॾियो। वीडियो जारी। नाइला कियानी गुज़िरियल ॾींहुं दुनिया जी टी ऊची चोटी कंचन चुंगा सर कई हुई। भारतीय रियासत सहकम जुड़ियल उन चोटीअ ते नाइला पाकिस्तान जो झंडो बुलंद कयो। जबल चाड़ू नारी समेट लाइ ख़ासि तौर ते साए रंग जो सूट ठहिरायो हो।